कंदा त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ जो सिंध बाबत बयान रद्द करे ठहराव मंज़ूर कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह ख़िताब कंदे चयो त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ सिंध बाबत बयान ॾेई तारीख़ सां मज़ाक़ कई आहे। संदसि चवणो त सिंध हिकु आज़ाद मुल्क खां पोइ सूबो क़ाइमु थियो ऐं पंहिंजी मर्ज़ी सां ठहराव ज़रिए पाकिस्तान में शामिल थियो। सैयद सरदार शाह चयो त गुजरात ऐं राजस्थान में सिंधी माण्हू आबाद आहिनि। भारत खां सिंध जो हिसो वापसि थी सघिजे थो। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ सिंह के तारीख़ बाबति का ॼाण ई न आहे। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ सिंह जो सिंध बाबति बयान रद्द करे ठहराव मंज़ूर कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह ख़िताब कंदे चयो त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ सिंह सिंध बाबति बयान ॾेई तारीख़ सां मज़ाक़ कई आहे। संदसि चवणु हो त सिंध हिकु आज़ाद मुल्क खां पोइ सूबो क़ाइमु थियो ऐं पंहिंजी मर्ज़ी सां ठहराव ज़रिए पाकिस्तान में शामिल थियो। सैयद सरदार शाह चयो त गुजरात ऐं राजस्थान में सिंधी माण्हू आबाद आहिनि। भारत खां सिंध जो हिसो वापसि करे सघिजे थो। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त भारत बचाव वारे वज़ीर राजनाथ सिंह खे तारीख़ बाबति का ॼाण ई न आहे। अहम ख़बर खां अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ जो सिंध बाबति बयान रद्द करे ठहराव मंज़ूर कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह ख़िताब कंदे चयो त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ सिंह सिंध बाबति बयान ॾेई तारीख़ सां मज़ाक़ कई आहे।